अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। मीज़ान बैंक तरफां जेको आहे इंटर्नशिप प्रोग्राम अनाउंस कयो वियो आहे। ही इंटर्नशिप प्रोग्राम लीडिंग टूवर्ड्स एम्प्लॉयमेंट आहे। हिन प्रोग्राम खां पोइ तव्हांखे एम्प्लॉयमेंट ऑफर कई वेंदी ऐं हिन में जेको आहे पर मंथ 15,000 हिन जो स्टाइपेंड बि आहे। मीज़ान बैंक जे तरफां तमामु ज़बरदस्त फ्रेश ग्रेजुएट कैंडिडेट्स जे लाइ ही जेको आहे अपॉर्चुनिटी अनाउंस कई वई आहे। इन में असां ॾिसंदासीं त एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे, अप्लाई तव्हां कीअं कंदा। ही तव्हां साम्हूं एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो जंहिंमें मीज़ान जे तरफां जेको आहे इंटर्नशिप अपॉर्चुनिटी अनाउंस कई वई आहे। इन जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया जी ॻाल्हि कजे त फ्रेश ग्रेजुएट पोस्ट ग्रेजुएट अप्लाई करे सघनि था जिन्हनि जी 16 ईयर ऑफ दी एजुकेशन आहे। मिनिमम GPA 2.6 आर द 60% मार्क्स हुजनि ऐं जेको बि तव्हांजो डिसिप्लिन आहे। 24 ईयर आर लेस ऑफ एज एज ऑन डेट ऑफ एप्लीकेशन। तव्हांजी जेका एज आहे उहा 24 ईयर हुजे। उन खां अलावा 1 ईयर एज रिलैक्सेशन फॉर द फॉलोइंग कैंडिडेट। ही जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि जे लाइ वञी जंहिंमें हाफ़िज़ क़ुर आहे, डिफरेंट एबल्ड पर्सन आहे ऐं जंहिंजो दर्स निज़ामी जो कोर्स थियल आहे। ही तरीक़ा 6 मंथ हूंदी, 5 डेज अ वीक हूंदी ऐं हिन में मल्टीपल डिपार्टमेंट्स आहिनि। लोकेशन हिन जी कंट्री वाइड आहे। पूरे पाकिस्तान जा स्टूडेंट हिन में अप्लाई करे सघनि था जेके बि फ्रेश ग्रेजुएट्स आहिनि। इन जी डेडलाइन जेका आहे 31 जुलाई आहे। अप्लाई करण जे लाइ तव्हांखे www.mizanbank.com/careers ते वञी ऑनलाइन अप्लाई करणो पवंदो। त असां हलूं था हींअर हिन वेबसाइट ते ॾिसूं था हिन में ऑनलाइन अप्लाई कीअं थींदो। www.mizanbank.com.pk जेको आहे तव्हांजो /careers mizanbank.com/careers हिते तव्हां अची वेंदव त तव्हांखे मीज़ान बैंक जो जेको आहे कैरियर्स वारो जेको आहे पोर्टल तव्हांजो खुली वेंदो ऐं हुन में हिते हेठि ईंदासीं एक्सप्लोर द करंट अपॉर्चुनिटीज़ हिते क्लिक कंदासीं। जीअं ई हिते क्लिक कंदासीं हाणे हिते ही जेको जॉब आहे न्यू जॉब्स हिन ते क्लिक कंदासीं। जीअं ई हिन ते क्लिक कंदासीं त मीज़ान शिम 2024 फेज़ 2 हिते असां क्लिक कंदासीं। ही ॾिसो अची वई। सेम जेको आहे तव्हांखे डेडलाइंस एलिजिबिलिटी क्राइटेरिया तव्हांखे ॿुधायो वियो आहे। स्टाइपेंड पर मंथ ऐं हिते अप्लाई नाउ जो ऑप्शन आहे त हिते असां अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं। जीअं अप्लाई नाउ ते क्लिक कंदव तव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस ॾींदव। असां हीअ ईमेल एड्रेस लिखी आहे, नेक्स्ट कंदासीं। जीअं ई नेक्स्ट कयोसीं तीअं असां वटि पूरो फॉर्म जेको आहे खुली आयो आहे ऐं हिन फॉर्म खे तव्हांखे फिल करिणो आहे। तव्हांखे पंहिंजी इंफॉर्मेशन पूरी एड्रेस वग़ैरह ही पूरो फॉर्म तव्हांजो हले थो, डेट ऑफ बर्थ वग़ैरह ही सॼो तव्हांखे फॉर्म फिल करे ऐं हिते एग्री करे हिते तव्हांखे सबमिट बटन ते क्लिक करिणो आहे त तव्हांजो अप्लाई थी वेंदो। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। मीज़ान बैंक में जेको आहे इंटर्नशिप अपॉर्चुनिटी आई उन में कीअं अप्लाई कजे। मज़ीद अहिड़नि वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।